अदियारनि जे तवसुस बिल्कुल बिल्कुल अकबर खानरनि जे तवसुस सां सॼी महिरबानी बिल्कुल बिल्कुल ऐं तव्हांजी महिनत तव्हांजी कोशिश जी सर कम यही कंदा बिल्कुल बिल्कुल। सांगड़ यूसी छठी में पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान अकबर खान मरी जा तूफानी दौरा सांगड़ शुक्र मिल स्टाफ ते यूसी वाइस चेयरमैन दीन मोहम्मद बिरोई वट पहुता। अकबर खान मरी के कादिर दाद मरी, यूसी चेयरमैन पठान जलानी, न्याज अली जलानी, माशूक जलालानी, हसन बख्श निजामानी, राजा निजामानी ऐं बेन भरपूर अजाया कयो ऐं अजरकनि जा तोहफ़ा भी ॾिना विया। इन मौके ते अकबर खान मरी सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उहिदेदार ऐं कारकुननि जी वॾी तादाद बि साण गॾु हुई। कैमरामैन मोहरम बिरोई सां गॾु साजिद अली जलालानी, मीडिया ज़ा न्यूज़ एसडी डिस्ट्रिक्ट सांगड़। बिल्कुल मुझी जरूरत जिथे हुंदी जी जी आऊं ते तां सा गड बिल्कुल बस तां जरूरत सदाई रहंदी नहीं ॾिसो ना हिकड़ो माण्हू न जिथे किथे नथो पहुची सके असांखे बि टीम खपे थी बिल्कुल नेटवर्क अगर असांखे टीम में ॿिया बि माण्हू मिलन था कम वारा मुख यार आऊं वर्कर मां बिल्कुल आऊं ये वडेरो या आऊं को रहिस कोने